नए माली साल में NFC अवार्ड तहत विर्छ जोगे पूल में सूबन जो हिस्सो वधायो वियो आहे। नए माली साल में पंजाब जो हिस्सो 2029 अरब 32 करोड़ 50 लख रुपया कयो वियो आहे। सिंध जे हिस्से में 181 अरब 55 करोड़ 50 लख रुपया वधीक रखे 1029 अरब 76 करोड़ 30 लख रुपया रखिया विया आहिनि। अवां खे इंतहाई अहम अपडेट्स खां आगाही ॾींदा पिया आहियूं। नए माली साल में NFC अवार्ड तहत विर्छ जोगे पूल में सूबन जो हिस्सो वधायो वियो आहे। नए माली साल में पंजाब जो हिस्सो 2029 अरब 32 करोड़ 50 लख रुपया कयो वियो आहे। सिंध जे हिस्से में 181 अरब 55 करोड़ 50 लख रुपया वधीक रखी 1029 अरब 76 करोड़ 30 लख रुपया रखिया विया आहिनि। अवां खे अहम ख़बर जे हवाले सां आगाही ॾियूं पिया। नए माली साल में NFC अवार्ड तहत विर्छ जोगे पूल में सूबन जो हिस्सो वधायो वियो आहे। नए माली साल में पंजाब जो हिस्सो 2029 अरब 32 करोड़ 50 लख रुपया कयो वियो आहे। सिंध जे हिस्से में 181 अरब 55 करोड़ 50 लख रुपया वधीक रखे 1029 अरब 76 करोड़ 30 लख रुपया रखिया विया आहिनि। नए माली साल में NFC अवार्ड तहत विर्छ जोगे पूल में सूबन जो हिस्सो वधायो वियो आहे। नए माली साल में पंजाब जो हिस्सो 2029 अरब 32 करोड़ 50 लख रुपया रखियो वियो आहे। सिंध जे हिस्से में 181 अरब 55 करोड़ 50 लख रुपया वधीक रखी 1029 अरब 76 करोड़ 30 लख रुपया रखिया विया आहिनि। नए माली साल में NFC अवार्ड तहत विर्छ जोगे पूल में सूबन जो हिस्सो वधायो वियो आहे। अवां सां इंतहाई अहम ख़बर शेयर कयूं पिया त नए माली साल में पंजाब जो हिस्सो 2029 अरब 32 करोड़ 50 लख रुपया कयो वियो आहे। सिंध जे हिस्से में 181 अरब 55 करोड़ 50 लख रुपया वधीक रखे 1029 अरब 76 करोड़ 30 लख रुपया रखिया विया आहिनि। नए माली साल में NFC अवार्ड तहत विर्छ जोगे पूल में सूबन जो हिस्सो वधायो वियो आहे। नए माली साल में पंजाब जो हिस्सो 2029 अरब 32 करोड़ 50 लख रुपया रखियो वियो आहे। सिंध जे हिस्से में 181 अरब 55 करोड़ 50 लख रुपया वधीक रखी 1029 अरब 76 करोड़ 30 लख रुपया रखिया विया आहिनि। अवां सां इंतहाई अहम ख़बर नाज़रीन शेयर कयूं पिया। अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलूं। नए माली साल में NFC अवार्ड तहत विर्छ जोगे पूल में सूबन जो हिस्सो वधायो वियो आहे। नए माली साल में पंजाब जो हिस्सो 2029 अरब 32 करोड़ 50 लख कयो वियो आहे। सिंध जे हिस्से में 181 अरब 55 करोड़ 50 लख रुपया वधीक रखे 1029 अरब 76 करोड़ 30 लख रुपया रखिया विया आहिनि। नए माली साल में NFC अवार्ड तहत विर्छ जोगे पूल में सूबन जो हिस्सो वधायो वियो आहे। इन ख़बर जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ गोहर गांगरो सां। गोहर, ॿुधायो पियो वञे त नए माली साल में NFC अवार्ड तहत विर्छ जोगे पूल में सूबन जो हिस्सो वधायो वियो आहे। इन ख़बर जा वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी, माली साल जी जेका सालियानी बजट आहे 2022-2023 जे उनमें जेका विर्छ कई वई आहे उनमें वफ़ाक़ी हुकूमत जो जेको हिस्सो आहे उहो वधायो आहे ऐं विर्छ जेके पोल में जेका विर्छ थींदी आहे सूबनि जी ऐं उन्हनि जो NFC तहत जेको शेयर आहे उहो ॾिनो वियो आहे। पर उन शेयर जी जेका डिस्ट्रीब्यूशन आहे उहा रक़म आहे हिन भेरे उहा वधी आहे। बलोचिस्तान ऐं सिंध खे जेको पंहिंजे आबादी जे हवाले सां जेको शेयर हूंदो आहे उहो उन्हनि में शेयर बरक़रार रखियो वियो आहे, जॾहिं त पंजाब जो आबादी जी निस्बत सां जेको शेयर बीठो आहे उहो वधीक बीठो आहे। जॾहिं त विर्छ जोगे पोल में जॾहिं त इन खां अॻु जॾहिं PTI जी हुकूमत हूंदी हुई तॾहिं सिंध जो वॾे वज़ीर मुराद अली शाह इहो शिकायत कई त विर्छ जोगे पोल में जेको सिंध जा जेके हिसो थिए थो उनजी जेका अदायगी कोन कई वञे थी। इन क़िस्म जी शिकायत बि माज़ी जी हुकूमत खां रही आहे। पर हिन वक़्तु छो त पाकिस्तान पीपल्स पार्टी इत्तेहाद में शामिल आहे मुस्लिम लीग नवाज़ सां, त हिन वक़्तु विर्छ जोगे पोल में जेके सूबनि खे पैसा तक़सीम कया हूंदा इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नवाज़ ऐं जेके ॿियूं पार्टियूं आहिनि इहे ऑन बोर्ड आहिनि ऐं विर्छ जोगे पोल जी जेका तफ़सील आहिनि उहे बजट में साम्हूं अची विया। जी ठीकु आहे गोर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।